हेड़े घर जे कम करण जो मज़ो ही पंहिंजो आहे। सॼा बर्तन धोई बुहारी बुहारी ॾेई ज़ाल बटारी खे ॿुधाईंदो आहियां, ॾाढी ख़ुशी जंहिं महिल खिलंदी आहे, दिलि ठरी पवंदो आहे, कसम। पाड़े में केॾी इज़त आहे, केतिरो माण्हू एतिराम कंदा आहिनि, तो हिक जे करे असां रननि जा गुलाम था सॾिजूं। कुझु शर्म कर, शर्म कर। वो हिन में ग़लति त कोन्हे, रननि जो गुलाम छा आहे माना? ज़ाल जो गुलाम माना छा थो सम्झे, जन्नती छा थियो अथई चाचा? बाबा पर थोरो त ख्याल कर, हे ज़ाफ़ाणो कमु आहे, ज़ाफ़ुनि खे करणो ॾे न, तूं छो थो करीं? हक़ ते आहिनि न माण्हू बि। इहो नसीहत उहो करे चाचा जंहिंजो घर में दाबो हुजे। तूं सॼो ॾींहुं हाणे बि तूं चाची जो कमु करे आयो घर जा, तूं वरी मूंखे थो ॿुधाए। बाबा असांजो ज़मानो ॿियो हुयो, हाणे सोशल मीडिया जो ज़मानो अथई। कंहिं न वीडियो भरे रखी छॾियई त वे इज़त। हिकिड़ो मिंट हेॾे तोखे हिन नूर भटारे जो कसम आहे, हाणे सोशल मीडिया जो दौर आहे न। हा तूं चाची जे घर जा कम कोन थो करे, ॿुधा? उहे त न लिक छप में कंदो आहियां न। त पोइ मां तव्हां खां ई त सिखियो आहियां, अबे खां ई त सिखियो आहियां। इहा ग़ुलामी बि तव्हां मूंखे इन विरासत में ॾिनी आहे। ठहियो ठहियो, फशरी न कर। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए चाचा, जंहिं महिल कमु कंदा हुआ घर जा त चाची जंहिं महिल तोखे खिली चवंदी आहे, मुंहिंजा सुहिणा कमु कई, केॾी ख़ुशी थींदी आहे, थकावट ई ख़तमु थींदी आहे न। चवी सही पियो। अड़े मुंहिंजा चाचा ज़ाल अरे मुंहिंजा बच्चा अलाह अलाह असांखे गुलामी बख़्शे ॾींदो ज़ालनि जो। हा माना तूं असांजे खानदान जो नालो रोशन कंदे। चाचा कीअं हाणे तव्हां खां सिखियो आहे, कीअं रोशन न कंदुसि? यकीन करी इतिहास में लिखियो वेंदो त हिननि जे वॾनि त पंहिंजे ज़ालनि जूं गुलामियूं कयूं, पर हिन त छोड़े अंत करे छॾी। वाह रे वाह, वाह रे वाह। यकीन करी ॿ टे चकर पेर बि धोता अथमांसि, एतिरे खां वधीक को गुलाम हूंदो? वाह वाह वाह, हाणे त नालो रोशन थिए ई थिए। हाणे तूं न वञ चाची जा पेर धोइण, ॾिस मूंखे ख़बर आहे तूं साड़ो रोई। तो कीअं सम्झो? मां तो चेहरे खे ॾिसी सम्झी वियुसि त हाणे तूं बि चवंदे त मां वञी चाची जा पेर धोआं। पेर त धोंदोसांसि, छो न धोंदोसांसि? जल्दी वञी पहुचेसि, यकीन करी घर में जहिड़ो ई कोन कंदई। हीअं तो वजह बा। अरे मुंहिंजा चाचा गुलाम चाचा, विरासत में ॾिनल गुलामी वारा चाचा, ज़ालनि जा गुलाम करे छॾिया अथऊं। ख़ुदा जो कसम, माण्हू डीसी कनि था पंहिंजे औलादनि खे, ऑफिसर कनि था, कमिश्नर कनि था, तव्हां असांखे ज़ाल जो गुलाम करे छॾियो आहे। मां कुर्बान थिया पंहिंजे वॾनि तां।